खेड़ा कराची में क़त्ल थियल ॻोठाणे जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ उजड़ बिरादरी जे सवे माण्हुनि जो खेड़ा में एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो 15 किलोमीटर मार्च। हिकु महीनो अॻु कराची जे शहबाज़ ॻोठ में क़त्ल थी वियल तालके कंगरी जे ॻोठ हयात उजड़ वासी ॻोठाणे नेक मोहम्मद उजड़ जे क़ातिलनि खे गिरफ़्तारी लाइ उजड़ यूथ फोरम जे सॾ ते टंडो मस्ती दुआ चौक खां 15 किलोमीटर मार्च करे रैली कढी खेड़ा प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे में शरीक माण्हुनि क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। धरणे जी अॻवानी कंदड़नि पीपी अॻवान फ़कीर अली गुल उजड़ मियां अमीरन जुड़ियो उजड़ मियां राज़िक ॾिनो उजड़ नज़ीर अहमद उजड़ मंज़ूर हुसैन उजड़ सिकंदर अली उजड़ ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नेक मोहम्मद उजड़ खे कराचीअ में ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। अहिड़ो क़त्ल जो केस सुपर हाईवे ज़िले मलीर जे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, पर महीनो गुज़रण बावजूदि सुपर हाईवे ज़िले मलीर जे थाणे जी पुलिस मक़तूल जा क़ातिल गिरफ़्तार करे नाहे सघी। अॻवाननि IG सिंध ऐं वसवारनि खां घुर कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। रैली में उजड़ बिरादरी जे सवें माण्हुनि शिरकत कई। सिंध एक्सप्रेस न्यूज़।